एहतजाज है वफ़ाक़ी ऑर्डीनेंस के ख़िलाफ़। इहो रुॻो वफ़ाक़ी ऑर्डीनेंस कोन्हे पर सूबाई हुकूमत जी नाअहलीअ जे करे 1.5 साल खां कमु हलाई रहिया आहिनि। इहा ज़ाहिर थो थिए त ॿिन्ही जी नियत गॾियल आहे, पर हिकिड़ा पाण था विकिणणु चाहिनि, हिकिड़ा चाहिनि था वफ़ाक़ कब्ज़ो थो करणु चाहे। इलेक्शन कमेटी जा समूरा अॻवान ऐं कारकुन गॾिजी इहो पैगाम ॾियण आया आहियूं त ओ सदर अली ही तो जेको पेटनि जे बाबति ऑर्डिनेंस ठाहियो आहे, सिंध में लड़ण जी कोशिश कई आहे। अॼु असीं सिंध जा करोड़ इंसान गॾिजी पंहिंजे ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था। मादरे वतन सिंध जो अणटूट क़ौमी वहदत जो जाॻियाफ़ाई हिसो आहे। सिंध हुकूमत आहे, ये चाहींदासीं हिननि ॿेटनि खे विकिणूं। यादि रखे त इहा दौलत सिंध जी आहे, ॿेट बि सिंध जी दौलत आहिनि, तेल बि सिंध जी दौलत आहे, मच्छी बि सिंध जी दौलत आहे। इन करे असीं चऊं था त वफ़ाक़ खे पंहिंजी बदमस्तियुनि मां ॿाहिरि निकिरी अचणु खपे। ही 5 करोड़ सिंधी माण्हुनि जो जेको आवाज़ आहे उनखे ॿुधे ऐं पाकिस्तान जे बहितर मुस्तक़बिल लाइ सोचे। सिंध जी हुकूमत इन्हनि खे NOC ॾिनी हुई, उहा वापसि वरितनि। उन खां पोइ किरारदाद ॿेटनि जे ख़िलाफ़ मंज़ूर थी आहे, पर इन होड ते जेके आहिनि सो क़ाइमु आहिनि। हीअ असां एक्शन कमेटी जे तरफ़ां हीअ ॿियो एहतजाज आहे, जेकॾहिं इहे सदारती ऑर्डीनेंस इन्हनि ख़तमु न कयो त असीं अञा बि को वॾो को लाहे अमल ठाहींदासीं। इस्लामाबाद वञणो पियो त बि वेंदासीं। असांजो इहो ई मुतालबो आहे, पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे थो, सभु सिंध जे मसइले ते असां सभु गॾु आहियूं हिक ई प्लेटफार्म ते। असां हिन ऑर्डीनेंस खे रद्द था कयूं। पंहिंजे एहतजाजनि में आहियूं, जेसि ताईं ऑर्डीनेंस वापसि न वरितो वेंदो तेसि ताईं असांजा इहे एहतजाज सभु सिंधी माण्हू असां गॾु थींदासीं।